आऊं शहरी ज़िंदगीअ जे ख़िलाफ़ न आहियां, पर इहो सच आहे त शहर ॻोठनि जो इस्तेहसाल कनि था। उन्हनि ॻोठाणनि जे महिनत जी क़ीमत घटि लॻाईंदा आहिनि। जेका महिनत अनाज जी सूरत में इंसान जो पेट थी भरे। तव्हां हिन घर में मूंखे सुख सां रहण कोन ॾींदो। हाणे ही घर ऐं तव्हां वञी खॾ में पओ मरो। बाबा तू कावड़ जी न बन, खुदा जे वास्ते बाबा ये न कर। अल्लाह अकबर, मोह करे वियो, पर छो? अधे सुमार ऐं चाचे नाले चङे जे विच में झेड़ो थियो, सो कावड़ जी निकिरी वियो। मूं पाण खेसि ॾिठो, मूंखे कंहिं ॻाल्हि जो जवाब ई कोन ॾिनई। ही धमचर सॼो तुंहिंजे करे थियो आहे। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? तुंहिंजो कहिड़ो ॾोह? सॼे झेड़े जी जड़ तूं ई ताहीं। सन वेड़ी चा मुझे मारने जा, सन वेड़ी चा मुझे मारने जा। बच्चो, हाँ, धीरे सिग्नल न हूंदा, आवाज़ अचे ई कोन थो। यार हिकिड़ो मिंट भी। ख्याल सां। हाणे ॾिस मां जी, हे बच्चू बेंड बदलाए थकिजी पियो आहे। रुगो करड़ाट ऐं सड़ाट आहिनि हिन में। गाना कोन पिया अचनि छा? गाना अचनि था, पर रुगो सरड़ाट था निकिरनि। रेडियो जो मुंहुं हुन पासे कर, बैंड बदलाए ॾिसी। बच्चू, रेडियो ज़ायदा जी स्टेशन इन पासे आ जा। अरे तू हुन पासे कर त सही, पोइ बैंड बदला। मन हिते रेडियो ज़ायदान लॻी वञे। यार बच्चू, कलाक थी वियो आहे तो वारो रेडियो ज़ायदान लॻे ई कोन थो। छॾे न जी पचर। हिकु त ॾाढा मुंहिंजी बेइज़ती कई आहे, ॿियो त तुंहिंजे रेडियो मां लोह थी वियो आहे। मूं वारी साइकिल जो पंचर उते ई छुटो, हितो वारे रेडियो में मां फासी वियो आहियां। तुंहिंजी बेइज़ती थी नथी सघे। छो? छा मतिलबु आहे त बेइज़ती? अरे मांजी, बेइज़ती थींदी आहे असां जहिड़नि इज़तदार माण्हुनि जी। तुंहिंजी इज़त आहे कोन, पोइ ॾाढा तुंहिंजी बेइज़ती छो कंदो? हलड़े चङा मुड़ुस इज़त वारा, वाह वाह। भला इहो त ॿुधा, ॾाढा तुंहिंजी बेइज़ती छो ख़राबु कई? अरे यार बच्चू, तोखे त ख़बर आहे, चाचे नाले चङे खे वठण ते वियासीं न, त मूं वारी इहा निभागी साइकिल उन वक़्तु पंचर थी पई। दादा खे इन ॻाल्हि ते कावड़ लॻी, वाट ते सॼी वाट मूंखे बेइज़तो कंदो आयो। अरे ख़ैर आहे मांजी, वॾा आहिनि, इहे बेइज़ती न कंदा त केरु कंदा? इहा बि दुआ सम्झ। ऐं चाचे नाले चङे जी कावड़, उनजी मासी सफ़ूरा ते कावड़ पुट जहिड़ी, बाक़ी पंहिंजी औलाद ते एतिरी कावड़ कोन हूंदी अथसि। तॾहिं कावड़ जी घर छॾे वियो, ईअं न? यार मांजी, मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त इन्हनि जे घर में को सतगुलो ॿूटो पोखियल आहे छा, जो इन्हनि जे घर मां खिटपिट वञे ई कोन थी? अड़े बच्चू, इहा खिटपिट वण पोखण सां न थींदी आहे, पर लछणनि सां थींदी आहे। मूंखे त शक आहे चाचे वारनि जे घर जे चांट जे हेठां कंहिं दुश्मन कारा मिर्च पूरिया आहिनि, तॾहिं त ॾींहं राति घर में झेड़ो रोज़ ॾारो लॻो पियो आहे। अड़े बच्चू, तुंहिंजो अकुल बि सफ़ा को गोॾनि में, तूं ॾिसी कोन थो? इहा मासी सफ़ूरा कंहिंखे घर में सुख सां वेहण ॾींदी ई कोन्हे का। इन सूमार खे ॻोठ में चवंदा ई सूमार सौदाई आहे, तोसां बि त सौदा करे थो न। मूंखे ई रेडियो निभागो उन मथे में हयो। मुंहिंजो पुराणो रेडियो एॾो त भागनि वारो हो जो मुंहिंजा ख़त, मुंहिंजा नाला सभु पिया रेडियो ते ईंदा हुआ। हिन भेरे 3 ख़त लिखिया अथमि, पर हिकु दफ़ो बि नालो न आयो। पोइ छा बोल थियल आहे, सौदो वापसि थींदो। मूं बि सूमार खे भली वाच ॾिनी, हिस्टिंग सफ़ा। निमरा खाना, हीअ घड़ी सिर्फ़ु बच्चूअ ॿधी हुई, बाक़ी ॿिए कंहिंजो हथ बि न लॻो अथसि।
पर इहो त ॿुधाए हीअ वरिती किथां हुयईं? वती हुयईं परदेसी फ़कीर जे मेले तां। असुली जापानी अथई असुली। हिन घड़ीअ खे चाबी ॾियण जी ज़रूरत न आहे। ऑटोमेटिक टाइम ॿुधाईंदी आहे ऐं हलंदी आहे। यार तूं हाणे पाण ई इंसाफ़ कर। शइ त बराबरि चङी थी लॻे यार, पर उतर में चश्मो कोन ॾींदोसि आहे, रुगो मुंडी वठ। मुंडी वरी कहिड़ी चांदी जी ठहियल अथई? वरी बुढ़ो कहिड़ो असुली अथसि? पर हीअ ॾिस हथ में त ठहे थी न। ऐं हा, हीउ चश्मो बि असुली थी असुली। सऊदीअ मां दोस्त निशानी मोकिली आहे। ऐं हा, हीउ तूं पाईंदे न त सपा सैफुल मलूक जो शहज़ादो लॻंदे, शहज़ादो। सौ ॻाल्हि जी हिकु ॻाल्हि, मुंहिंजी वाच अथई भली। उत्तर में मुंडीअ सां गॾु चश्मो बि ज़रूरु वठंदोसि आहे। बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी। यार सूमार, सौदे में त सफ़ा को ज़िद्दी आई ॿियो। सौदे में ज़िद जी भाउ कहिड़ी ॻाल्हि आहे? सौदो त सौदो ई हूंदो आहे। बाक़ी तूं मुंहिंजो महिमान आहीं, दोस्त आहीं। हले घर त मानी खाराए यार। बाक़ी मां सौदे में शूट कोन कंदोसि आहे। चङो, सौदो तोसां थियो, पर यार मानी वरी कंहिं ॿिए भेरे खाईंदासीं। मानीअ जे लाइ हिजाब छो थो करी निमरा? यार हिजाब कोन्हे, पर सची ॻाल्हि इहा आहे त तो वारे पीउ खे मां वणां ई कोन थो। अॻे भेरे बि ओताक तां मूंखे बेइज़तो करे कढी छॾियो हुअईं ऐं चयो हुअईं त मुंहिंजे ओताक ते न ईंदो कर। अड़े यार, अबे जी ॻाल्हि हिनखे खणी छॾ। ओ बा, मूं पारो इज़त वारो बि हुनखे कोन थो वणे, ऐं तो पारो इज़त वारो वरी कीअं वणंदसि? ऐं ॿी ॻाल्हि त बाबो घर आहे बि कोन। हल त हलूं। चाचो घर कोन्हे? हा, चाचो घर कोन्हे त पोइ हलूं था। पर इहो ॿुध, वियो केॾां आहे? अबे खे मूं चयो त हाणे तूं घर जो को बि खुटको न कर। वत घुमंदो फिरंदो, ऐं हाणे वते तो घुमंदो फिरंदो, कंहिं महिल किथे त कंहिं महिल किथे। संजा भला अॼु नल पई लॻी। मां जी, जीअं जीअं असांजो प्यारु पुराणो थो थींदो वञे, तीअं तीअं हिकु सवाल मुंहिंजी जीअ खे थो जोड़े। तूं दिली दिलि में संजा छा पई सोची? कहिड़ो ख़ौफ़ तुंहिंजे वजूद में वासो करे वियो आहे? अदा जेकॾहिं पाण ॿिन्हीअ जी शादीअ खां इनकार करे त पोइ? ऐं पहिरें पई मिंथू करे तुंहिंजे भाउ खे मञाईंदुसि। मां जी, बसि एतिरो यादि रखजांइ त मोहबत जे मामले में मां हिकु कमज़ोर, लाचार ऐं बेवस छोकिरी आहियां, ऐं तूं त मर्द आहीं। तोखे पंहिंजी कुंवार बणाइण जे लाइ तुंहिंजे भाउ खे मां राजनि खां मिंथू कराईंदुसि, छो त चरी तोखां सवाइ आऊं ज़िंदा कोन रही सघंदुसि।
छोकिरा तूं मट कर माई सफ़ूरा खे ॻाल्हाइण ॾे। माई सफ़ूरा ई देखे कहिड़ो लाचार पिया तव्हांजो घर फिटाईंदो। लाचारी अथसि न तॾहिं त मुंहिंजूं गिलाऊं सुणे थो। हाणे बि सुमार जे पी मुंची गिला करण जे लाइ एॾे मुंहुं कयो आहे। सन वेड़ी चा मुझे मारने जा, सन वेड़ी चा मुझे मारने जा। कहिड़ो अबा मांझी आई छा? जी दादा। दादा हाणे त कती उभण वारी आहे, राति घणी हली वई आहे। हाणे त घर हलो, अम्मा बि परेशान आहे, हर हर तव्हांजो पुछे पई ऐं अव्हां मानी बि कोन खाधी आहे। चाचा नाले चङे खे सुभाणे वठी ईंदासीं, हू तव्हां खां त कोन रुठो आहे न। ए मिया माझी खान जी दादा। नाले चङो कंहिंखां रुसण जहिड़ो माण्हू ई कोन्हे, पर हुन जा पंहिंजा नसीब रुठल आहिनि। वीचारो छा करे। बसि अव्हां गणती न कयो, सुबुह जूं ॻाल्हियूं सुबुह सां मासी सपूरा ऐं सुमार खे बि सम्झाईंदासीं। अरे भाउ सालिक सच चई विया। साञा ऐं सम्झ जंहिं इंसान में पहिरें ॾींहुं न आई, असांजो यार बसि पराई बेसानाईअ जो शिकार थी वियो। न त ही त फ़क़ीर मंच शख़्स आहे। ही वरी विच ते छा आहे? दादा साइकिल आहे। तो वारी बेवफ़ा साइकिल। दादा भला मोटरसाइकिल कॾहिं वठी ईंदो? जॾहिं वॾो थींदे तॾहिं। दादा अञा मां नंढो आहियां छा? न भागी मोटरसाइकिल गफ़ूर खानो जवान पुटु खसे वरितो, तो लाइ साइकिल पोइ बि ठीकु आहे, ज़िद न कर। ठीकु आहे दादा, जेका तव्हांजी मर्ज़ी। हलो त मां तव्हांजे घर वठी हलां। हलो। ॻोठ जो वॾो, असांजो वॾो, भला तूं ई मूंखे ॿुधा मुंहिंजो कहिड़ो ॾो जो कारजी वञी ईदारनि वटि वेही रहियो आहे। माई सफ़ूरा असांखे अव्हांजे घर जे मामलनि जी कहिड़ी ख़बर? बसि ॾाॾा मां छा ॿुधायां, मुंहिंजे त वात में ज़बान ई कान्हे। जॾहिं खां वठी ईदारनि जो बुण बुणिया त असांजे घर में आयो आहे न, घर जो ठाठो ई फिटो। मासी सफ़ूरा चाचे ईदनि सां बि तव्हां संग कयो। छोकिरा तूं मट कर माई सफ़ूरा खे ॻाल्हाइण ॾे। माई सफ़ूरा ई देखे कहिड़ो लाचार पिया तव्हांजो घर फिटाईंदो। लाचारी अथसि न तॾहिं त मुंहिंजूं गिलाऊं सुणे थो। हाणे बि सुमार जे पी मुंची गिला करण जे लाइ एॾे मुंहुं कयो आहे। केरु कोन थो गिला करे, हर को पंहिंजे घरों थो खाए। बसि जीअं बि हुजे, पर परचाए वठी अचोसि। मुंहिंजे त वात में ज़बान ई कान्हे। मूं त नुंहं खे हिकु अखर बि नाहे कुझो, जेका धीउ जे मथां धीउ ॼणी थी वञे। धीअूं बि औलाद आहिनि माई सफ़ूरा। अधी सफ़ूरा शुक्र कर जो सुमार खे ख़ुदा सुलझुणी छोकिरियूं ॾिनियूं आहिनि। धीअनि पुटनि जो जोड़ बि जोड़ींदड़ जो आहे। अधी असांखे नथी ॾिसी, चंगल पुट जी शादी खे 3 साल थी विया आहिनि। औलाद जी तंद अखियुनि सां न ॾिठी आहे। बसि रब जोड़ी जो ख़ैर करे। दादा चांहि वठो। माई सफ़ूरा खे ताड़ी पियारियव? हा हा प्यारियूंसि था। न मन मूंखे त खाइण पिण वणे ई कोन थो। जॾहिं खां वठी सुमार जो पी घर खां काढजी वियो आहे, मुंहिंजे लाइ खाइण पिण हराम थी वियो आहे। भला हिकु ॻाल्हि ॿुधाए माई वॾी, सुमार पाण नथो वञी परचाए अचेसि, ई अथसि जीजड़ो। ॾाॾा मुंहिंजो पुटु त वीचारो वञे, पर हू किथे मञींदो? ख़बर अथई न ज़िदीरो आहे।
तूं त सुञाणीस थो न मुंहिंजी त क्या मिकारी करे छॾी अथई। सॼे ॻोठ में खुआरी मुंहिंजी त घरां कढी छॾियो अथसि ऐं हू हुते ईदे जी औताक में खट ते चढ़ी मुंहिंजो वेठो गिलाऊं करे। वरी बि ॻाल्हि साॻी गिला वारी। अया दी हाणे लस्सी ॾे त आऊं वञा। अया बा कीअं बि करे हाणे परचाए चुसि ऐं वठी आणे ॾियो। गिला करे त पियो करे घर अची करे न ऐं कुझु चवांसि त कान थी न मुंहिंजे त वात में ज़बान ई कान्हे। अया दी हल वई हली। हा ॾाॾा वई हली। ख़ैर थी वियो। ॾाॾा से मूंखे त लॻे थो त मासी सतपुड़ा खे वरी ॿार थी आहे। चाची नाले चङे सां झेड़े जी ॿार। ॿियो मामा ॿियो वरी छाजी? तव्हां हिकिड़े ॾींहुं वठी ईंदवसि, ॿियो ॾींहुं माठो कयो वेठा हूंदा, टे ॾींहुं वरी झेड़ो शुरू। चाची चांहि हुई बि चाची नालो चङो घर में कोन्हे त कहिड़ी मोहबत अथनि। हा इहा ॻाल्हि बि आहे। हा बा चङल सुभाणे पाण वारी बनीअ ते ॾांहुं वेंदे खणी घोड़ी जी वाघ ईदे वारे ॻोठ ॾे वराइजांइ वञी नाले चङे खे वठी अचिजांइ। दादा जेकर मूंखे इनकार करे छॾींदा? कोन इनकार कंदो, मुंहिंजे नियापे ते हलियो ईंदो। आउं पाण बि हलां पर मूंखे माझी वारी साइकिल जी वेक करे मूंखे पुठीअ में हहो पइजी वियो आहे, इहो बि ॿुधाइजांइ। जी दादा। मां ई वटि अरे सिंगारो अरे मुसी मुसी आगो अरे सुर्खी पाउडर अरे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मामा लखू नयूं चूड़ियूं आंदियूं थई? हाँ पर मामा न चवंदी करे। पर तोखे सभु त मामा लखू चवंदा आहिनि। मूंखे प्यार मामा मूं चवंदा आहिनि पर तूं मामा न चवंदी कर। ठीकु आहे भला आऊं तोखे ॾोही चवां? ॾोही अला इहो ॾोही न चवंदी कर। छो न चवां ॾोही? ॾोही मुंहिंजी चिड़ आहे। बाक़ी ॾोही नालो त ते ठही थो। छो थो ठहे ॾोही? छो जो तुंहिंजो मुंहं ॾोही सां मिले थो न, इन जे करे। बसि ॿीहर आऊं हेॾा कोन ईंदुसि। मामा लखू मामा लखू मामा लखू ॾोही। अही मुठियसि चङो छो जो वापसि वरी आए। इहा रन ज़ाल अथई मुंहं में पई न त कमु कोन थींदुई। मुंहिंजो बि आज़म तो कयल आहे। हाणे खेसि केरु चवे त बेवाह थी आई। अबा सुमार बाबा ख़ैर त आहे न? बाबा बकरियूं छुटी वयूं आहिनि। बकरियूं छुटी वयूं? घणियूं बकरियूं? दादा टई बकरियूं चोर छोड़े विया आहिनि। वसन वेड़ी चा मुझे मारने जा, वसन वेड़ी चा मुझे मारने जा। ओ मासवाले लाल जीड़े अल्लाह, मासवाले साईं जीड़े अल्लाह। अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां, अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह मां। ओ मासवाले साईं जीड़े अल्लाह, मासवाले लाल जीड़े अल्लाह। अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां, अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह मां। लगे सोना सेरा, लगे सोना सेरा। ओ सेहरे जोड़ बनायो रे अल्लाह, ओ सेहरे इयो रंग लायो रे अल्लाह। अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां, अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह मां। ओ मासवाले लाल जीड़े अल्लाह,
मशाले ओ लाया शाम चने जा बरन मशाले ओ कजल इहो रंग लायो रे अल्लाह कजल भलो रंग लायो रे अल्लाह अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह मां ओ मासवाल रे साईं जिड़े अल्लाह मासवाल ओ लाल जिड़े अल्लाह अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह ओ मासवालड़े लाल जिड़े अल्लाह मासवालड़े साईं जिड़े अल्लाह अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह मासवालड़े लाल जिड़े अल्लाह मासवालड़े साईं जिड़े अल्लाह अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह मां ओ मासवाल साईं जिड़े अल्लाह मासवाल लाल जिड़े अल्लाह अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह मां दे सोना सेरा लागल दे सोना सेरा ओ सेहरे जोड़ बनायो रे अल्लाह ओ सेहरे इयो रंग लायो रे अल्लाह अल्लाह मुखे मिल दो मान दरगाह मां अल्लाह मुखे मिल दो शान दरगाह छोकरी निमा शमल खट ते पैर छो थी पई लोडी सो ॾाढी पो छा थियो आई माई ॾिस त सही वरी चवे थी त छा थी पियो सिमी ओ सिमी जी अम्मा माई हिन सदौरी खां आरसी त फुरे वठ निमा शमल आरसी में मुंह ॾिसण निभाग आहे अड़ी अम्मा इहे तुंहिंजा वहम हा हा इहे वहम आहिनि घर मागे निभाग वञे कोन थो मथा वरी ही सभाग ॼण छॾियो अथसि उन्हनि मां हिकिड़ी निभाग जी निशानी पैर लड़का खट था थी लोॾे अड़ी अम्मा अम्मा वरी छा आई माई खट मुई पाथारी हूंदी आहे उन ते मेट पुसाब न आहे रखणो ही वरी खट था टंगू लड़का लोॾे वेठी घर में निभाग अग में घटा ॾाढी निभाग आहे किथे निभाग अचे पोइ उनखे ई चइजांइ त मां हिते ई वेठी आहियां पोइ निभाग भॼी वेंदो पोइ ॾाढी अकेली वेठी हूंदी चङो सदोरी तू ही आरसी मुखे दे अम्मा हाणे तो बस न अचो तो पाण अंदर हली कमरे में गुडी रात खेलो अचो अब्बा तू कम सां वियो है न पो मोटी छो आयूं ए अम्मा न पुछ वरी छा थियो जो वाट ता वरी आए वैस पे खमो डा कम सां पर या निभागी धाणो मोहि पेजी वई अई मुठियस चंगो छो जो वापस वरी आए यार न ज़ाल थई मुंह में पई न त कम कोन थींदुई मुंजो बि आज़मतो कयला हाणे खेस केर चवे त बेवाह थी आई त बेवाह किस्मत कयो थस न
पर कंहिंजे मुंहं में त न लॻंदी वञे न। अबा चङो कई, कम त पिया थींदा। अबा पिणे दरगाह खां वरियो आहे पर घर त अञा कोन आयो आहे। अबो भला किॾां वियो हूंदो ॾाढे हमीर जी ओताक ते। वरी आधी राति जो खंघंदो अची निंड फिटाईंदो। अदा हमीर जी अदा। अदा आऊं भया थो त हिते आहे। अदा तूं कमीस जे अंदरूं हथ विझी ॾिस न, उहा कीअं ख़बर पवंदी? हाँ हिते 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 हा हा हाँ। अदा बस हाणे थोरो सूर थींदई, संभाल जाए। ही त पुराणो हओ थो लॻे। अदा हो अदा पुराणो वारा नओ। जॾहिं तूं वें न त उन ॾींहुं खां वठी सूर शुरू थियो। पर हाणे त अची वियो आहियां। ओए हिते नाड़ ते चढ़ियल आहे। आओ भञा भञ आओ भञा भञ आओ भञा भञ अंदारे आओ भञा भञ भॼी। हाणे भला थोरो कंध खे हेॾां होॾां मोड़ थोरो। हा हा हाणे होॾां हुन पासे। कीअं थो भाई? हाँ यार मास्तर तो वारी ॻाल्हि अध में रहिजी वई। अलाए किथे छॾियोसीं इहो किसो? साईं तव्हां पंहिंजी पुराणी सिंध जी ॻाल्हि पई कई। हा त पोइ राजा चच जो दौर हुयो। हा त राजा चच जे दौर में चीन जो सियाह सिंध में आयो हो। हा ॾाॾा मूं इहो पे ॿुधायो त चीन जो सियाह ज़ुआन ज़िंग सिंध में आयो। साईं भला पाण वारा नाला चीन में हूंदा? छोकिरा माठ कर, इल्म जी ॻाल्हि ध्यान सां ॿुधो। उन चीनी सियाह सिंध जूं सरहदूं नक्श में ॼाणायूं आहिनि। उन में मुल्तान बि सिंध जो हिसो आहे। हा इन खां बिल्कुलु मथे हुयो अरुण सूबो ऐं ओलह ॾखिण में मकरान सूबो। मतलब त सिंध वञी तूरान खे लॻी, ईअं न? बाबा ओ बाबा दादा। अबा सुमार बाबा ख़ैर त आहे न? बाबा बाबा बकरियूं छुटी वयूं आहिनि। बकरियूं छुटी वयूं? घणियूं बकरियूं? दादा 3 बकरियूं चोर छोड़े विया आहिनि। तव्हां हीअं कयो छोकिरा, घोड़ो कढो ऐं सुमार तूं वञी पिड़ ते चोरनि जा पेर ढक। हलो त हलो 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 वारो कयो हलो। सन वेड़ी चा मुझे मारने जा